चेतो अज पैसे वारे जी इज्जत आ यो केर तो चे जंहिंजी खुद ज़ुबान कड़वी होंदी आ। मां यकीन क्यों न पैसे वारा अरबपति खरबपति जिन जे घर में भी अल्लाह पाक जो गंज आ करोड़पति पर फिर भी उहे इज्जत जे लाइ सिकनि था। हाँ तूं तो चवें त इज्जत भी पैसे वारे जी आ। तू पंहिंजी कड़वाहट अंदर मां ख़त्म कर, पंहिंजी ज़बान ते मिठास रख। जेकॾहिं ख़ालिक़ अकबर रब्ज़ुल जलाल वल इकराम जेकॾहिं इज़त वारो न करई त मूंखे पहुचाइजांइ न। ज़िंदगी ऐं दुनिया ख़राब उन्हनि खे ई लॻंदी आहे जिन जा गीदा ख़ाली हूंदा आहिनि। हेॾे त ध्यानु ॾियो, नाराज़ न थी जो। अल्लाह तव्हां मूंखे गोत ते कमेंट्स में ॾियो न घटि वधि हिकु ॻाल्हि आहे। भला ॾींदो बि त मां तव्हांजो दर खड़काए त तव्हां खां न वठंदो आहियां न मुंहिंजा सुहिणा। हक़ सच त ॿुधायां न, ॿुधाए ॾिस। ज़िंदगी ऐं दुनिया ख़राब उन्हनि खे लॻंदी आहे जेके गीदनि जा ख़ाली हूंदा आहिनि ऐं कंहिं कम में दिलचस्पी न ॾींदा आहिनि। इहे छा थी विया? हॾ हराम। उन्हनि खे ई ख़राब लॻंदी आहे ज़िंदगी ऐं हीअ दुनिया। रब थो ॾिसे जंहिं ज़िंदगी सही तरीक़े सां गुज़ारी आहे उहो केरु आहे? जेको रब जो हर हाल में शुक्र तो करे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह या रब्बी। आहे भी वाह वाह त नाहे भी वाह वाह। हर हाल में शुक्र कर। तू सच्ची दिल सां मेहनत भी त कर न। गीदा ख़ाली पाण मवाली वरी ॿिया इल्ज़ाम हणंदो त उन ते न कंदो कर कि न। समझण वारा समझी विया अल्हम्दुलिल्लाह। कमेंट्स में ज़रूर लिखजो त मूंखे ख़बर पवे त तव्हां कहिड़े भी हाल में आहियो, फिर भी अल्लाह जो शुक्र त कयो था न।